लायो लाल सभई चो झूलेलाल। सिंधियुनि जे लाइ हिकु सुहिणी ख़बर, सिंधियुनि जे लाइ हिकु सुहिणी ख़बर। सीता सिंधु भवन पेश करे रहियो आहे सिंधी आइडल, उहो मंच जेको तव्हांजे गायकी जे आज़मूदनि जे लाइ आहे, जिन खे सिंधी संगीत सां लगाव आहे, जिन खे सिंधी संगीत सां प्यार आहे, जिन जी उमिरि 14 खां 25 साल आहे, उहे लाॾो, ग़ज़ल या कलाम पंहिंजे आवाज़ में असांखे मोकिलिनि, या त यूट्यूब लिंक ज़रिए या त MP4 फॉर्मेट ज़रिए। असांजी ईमेल एड्रेस ssp.sindhiidol@gmail.com। यादि रहे सिंधी आइडल जल्दी अचो, जल्दी अचो। ऐं हा, इन बारे में तव्हांजी छा राय आहे, तव्हांजा छा वीचार आहिनि? तव्हांजी राय, तव्हांजे सुहिणनि वीचारनि ऐं सुहिणनि सलाहनि जो हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तव्हां पंहिंजी राय, तव्हां पंहिंजा वीचार ऐं पंहिंजूं सुहिणियूं सलाहूं तव्हां असांखे ईमेल ज़रिए मोकिले सघंदा आहियो। ऐं हा, प्राउड टू बी सिंधी, सिंधी हुजण ते मूंखे फ़ख़्रु आहे। फ़ख़्र सां चओ मां सिंधी आहियां, फ़ख़्र सां चओ मां सिंधी आहियां।